अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब हाला। मौज़ू कहाणी। कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियण जो, शराब ख़ौफ़, ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण जो, ढ सेराब। काबिल इहा ॻाल्हि ॿुधी हाबिल खे मारे छॾियो ऐं जॾहिं हज़रत आदम खे इहा ख़बर पई ॾाढो रुनो। अल्लाह ख़ालिक़ रब्बुल आलमीन खां फ़र्ज़ंद थियण जी दुआ घुरी ऐं अर्ज़ु कयो। हज़रत आदम जिन खे हिकु फ़र्ज़ंद पैदा थियो। अल्लाह करीम हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जो सुवालु क़बूल कंदो हुयो। हज़रत आदम हज़रत शीश जिन खे दोस्त रखंदो हुयो। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जी पैगम्बरी तमामु थी ईअं थियो हुयो। उमिरि जे आख़िरी ज़माने में ख़ुदावंद आलम वही कयो। अल्लाह रब्बुल आलमीन रहीम हज़रत आदम जिन खे फ़रमायो, ईमान ऐं इस्म बुज़ुर्ग ऐं मीरास इल्मु ईअं कयो। ईमान ऐं इस्म मुबारक, इस्म बुज़ुर्ग ऐं मीरास इल्मु ईअं कयो। ऐं आसारे पैगम्बरीअ खे आसारे पैगम्बरीअ जी तो वटि आहे, पंहिंजे फ़र्ज़ंद खे ॾियो, सुपुर्द कर उनखे ॾे, बेशक उन त बरकात ऐं उलूम वग़ैरह ॾियो। तव्हां पोइ पंहिंजे ज़ुरियत खां क़यामत ताईं फ़रमायो, तोखां पोइ तुंहिंजी ज़ुरियत खां क़यामत ताईं फ़रमायो, हरगिज़ मुनक़त न कंदुसि ऐं कॾहिं बि ज़मीन खे ख़ाली न छॾींदुसि। फ़रमायो, उन में हिकु आलिम खे हमेशह बाक़ी रखंदुसि। फ़रमायो, जंहिंजे ज़रिए माण्हू मुंहिंजे दीन में ऐं फ़रमायो तरीक़ो ताट ऐं इबादत खे सुञाणंदो। ऐं फ़रमायो, जंहिंमां हर उन शख़्स जी निजात थींदी। ईअं फ़रमायो, जंहिंमां हर उन शख़्स जी निजात थींदी। ईअं फ़रमायो, जो तुंहिंजे ऐं नूह जे औलाद मां हूंदो। ईअं फ़रमायो। अहिड़ी तरह इहो सिलसिलो पैगम्बरनि जो हज़रत शीश खां थींदो हज़रत नूह ताईं पहुतो। कामन चयो देश हज़रत नूह 300 सालनि ताईं पंहिंजी क़ौम खे ख़ुदा जी तरफ़ दावत ॾींदो रहियो, पर उन जी क़ौम उनखे अहिड़ी तरह वरी 300 सालनि ताईं पंहिंजी क़ौम खे ख़ुदा जे तरफ़ दावत ॾींदो रहियो, पर उन जी क़ौम उनखे अहिड़ी तरह वरी 300 सालनि ताईं पंहिंजे क़ौम खे ख़ुदा जे तरफ़ दावत ॾींदो रहियो। उन्हनि खे अल्लाह अकेलो आहे, वहदहू ला शरीक लहू आहे, उन जी इबादत करियो चयईं उन्हनि खे, पर उन जे क़ौम दावत खे क़बूल न कयो। उन्हनि जे के अहिड़ी तरह वरी ईअं 900 सालनि ताईं तबलीग कई उन्हनि खे। हज़रत नूह अलैहिस्सलाम पहिरीं कश्ती ईजाद कई, ठाही। उनखे नूह अलैहिस्सलाम नूह नबीअ जो ॿेड़ो बि चवंदा आहिनि उनखे। ऐं अल्लाह जे ग़ज़ब ऐं अज़ाब खां डिॼारींदो रहियो संदसि क़ौम खे। ईअं संदसि क़ौम खे हज़रत नूह अलैहिस्सलाम बददुआ कई। अल्लाह बेपरवाह जे तरफ़ां ग़ज़ब थियो, अज़ाब आयो जो ही हज़रत नूह बददुआ कई। हैवान जानवर हज़रत नूह जिन वटि आया, इल्तिजा जो कई। हैवान जानवर हज़रत नूह जिन वटि आया, इल्तिजा जो कई। हज़रत नूह उन्हनि हैवाननि जानवरनि मां जोड़ो नर ऐं मादी ॿेड़े में दाख़िल कई। उन ॿेड़े में मख़सूस जाइ हुई, उन्हनि खे रहायो उते ई। दुनिया में सभिनी माण्हुनि मोनस मुज़क्कर 80 माण्हुनि बैत हुई कई। उन्हनि जो जिन ईमान आंदो हुयो ॿेड़ीअ में सुवार थिया, ऐं जिन ईमान न आंदो उन्हनि सां अहिड़ी कई, ॿोड़े छॾियाईं, उन्हनि खे ग़र्क़ करे छॾियाईं। पाणीअ जो तूफ़ान आयो हुयो, हर तरफ़ पाणी हुयो। ईअं उन्हनि खे ई जिन नाफ़रमानी हुई कई।